नौशर फिरोज खान खबर शामिल की पिया। मंसूर मलिक जी रिपोर्ट मुताबिक शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमन के भाउ हफ़ीज़ रहमान मेमन शहीद के मुख्य कातिल मुश्ताक सहतो की गिरफ़्तारी खां पोइ मुतालबो कयो आहे त क़त्ल केस में एमएनए सरदार इब्रार शाह ऐं मलिक शाहिद अकरम के जांच में शामिल कयो वञे। नौशर फिरोज प्रेस क्लब में केस की पैरवी कंदड़ वकील अमर इम्तियाज़ मेमन से गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हुन चयो त असांखे ख़बर न आहे त मुश्ताक सहतो के हाणे गिरफ़्तार कयो वियो आहे या अॻु गिरफ़्तार हो। हुन चयो त सहाफ़ी तंज़ीमनि ऐं सुजान धुरनि 2.5 सालनि ताईं एहतजाज करे इहो मुतालबो कयो त शहीद अज़ीज़ मेमन के मुख्य मास्टर माइंड के गिरफ़्तार कयो। हाणे जॾहिं मुश्ताक सहतो गिरफ़्तार थियो आहे त असांजो मुतालबो आहे त अज़ीज़ मेमन के कंहिं ऐं कंहिंजे चवण ते छो क़त्ल करायो, इहो ज़ाहिर थियणु घुरिजे। हुन चयो त बिलावल भुट्टो जी 3 मार्च खां पोइ धमकियूं मिलण ते अज़ीज़ मेमन इस्लामाबाद वियो हुयो। उते हुन मुख़्तलिफ़ निजी टीवी चैनलनि ते चयो हो त मूंखे इलाइक़े जो बाअसर एमएनए सरदार सैयद इब्रार शाह ऐं मलिक शाहिद अकरम माराए छॾींदा। जवाबदार जी गिरफ़्तारी खां पोइ डीआईजी शहीद बेनज़ीराबाद चयो त जवाबदार क़त्ल में इस्तेमाल थियल गोलीअ वारी तार ऐं लोगो भी ॾींदो जेको हुन वटि पयल आहे। इहो भी ज़ाहिर न थियो आहे। हुन चयो त दौराने कस्टडी मुश्ताक सहतो ॿुधायो आहे त मूं एमएनए सैयद इब्रार शाह ऐं मलिक शाहिद जे चवण ते अज़ीज़ मेमन खे क़त्ल कयो आहे।